जिस तरह शहदादकोट की गर्मियाँ तारीखी होती हैं, उसी तरह शहदादकोट की सर्दियाँ भी कम नहीं। जी हाँ, सर्दी का मौसम शुरू होते ही शहरी गर्म खाने पीने समेत गर्म कपड़ों का इंतखाब करना शुरू करते हैं। गरीब तो गरीब मगर अमीर शहरी भी इस बार शहर के मुख्तलिफ मकामात पर कायम किए गए लुंडा बाज़ारों का रुख करना शुरू कर दिया है। सही है, फर्स्ट क्लास, सस्तो भी मिले तो माण्हू गरीब माण्हू आहिनि, इन लाइ बहितर आहे। हर कोई अचे थो इन कबाड़ी माल को वठी था अचूं, हिते ई अचूं था, पाण बि आया आहियूं हिते शइ ॾिसूं था पिया। हिते अलहमदिल्ला रेट सही आहिनि ऐं सीअ में इज़ाफ़ो थी वियो आहे काफ़ी, इन खे हर कंहिं रुख कयो आहे। अचे गरम कपिड़े ते त महांगाई तमामु घणी थी वई आहे, इन हिसाब सां आंदो त चओ त ग़रीब गुरबे खे ॾेई सघूं असां। जिते में पहिरियों त अञा काफ़ी महांगो माल आयल आहे, जिते 400-500 रुपया हलाईंदा हुआ हुते अञा घटि करे छॾियो आहे। सम्झो असां, सम्झो ताईं, जिते 300 रुपया, जिते 100 रुपया करे छॾियो आहे। हींअर सर्दी घणी आहे, महांगाई बि तमामु चोट चढ़ियल आहे। कंहिं ग़रीबनि वटि को पैसो आहे या न आहे, अञा असां उन्हनि खे कंहिंखे पोइ ग्राहक कुझु हेॾो होॾो करे थो, पर हाणे असांखे माल महांगो थो मिले, माना मुतमिन करिणो थो पए ग्राहक खे। कुझु महांगाई थी वई आहे अॻ में को, माण्हू थोरो वठण जे हिसाब सां परेशान थिए थो, असां बि वठण जे हिसाब सां परेशान थियूं था। अॻ में माना अधु ते अधु फ़र्क़ु पइजी वियो आहे, किरायनि में बिल्टिन में वॾो फ़र्क़ु पइजी वियो आहे। अॻ में को माना काफ़ी माना जेको आहे न महांगाई थी वई आहे। सिलसिलो आहे जारी आहे, अॼु खां न सदियुनि खां वठी हलाईंदा था अचूं असां हिन कारोबार लुंडा जे बाज़ार में। ऐं हुन खां अलावा अल्हम्दुलिल्लाह असां माण्हुनि खे रिलीफ ॾींदा आहियूं। उन खां अलावा हीउ जेको माल अचे थो उतां कराची खां अॻे खां पाउंड जे हिसाब सां ऐं डॉलर जे हिसाब सां वाधारो महांगो मिले थो, पोइ बि असां महांगाई कोन कई आहे। असां इन जे लाइ उन खां बहितर आहे, यानी रेट साॻाई अगले साल वारे रेट असां रखिया आहिनि अञा वधि। शहरियों का सर्दियों के हवाले से बात करते हुए मजीद कहना था कि लुंडा बाज़ारों की जानिब आकर ख़रीदारी करना हमारी मजबूरी है, क्योंकि लुंडा बाज़ार बनिस्बत दीगर बड़े दुकानों के सस्ता हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश टीवी, शहदादकोट।